इस्लामाबाद की अदालत पारां ॿुधणी ॿीहर 2 वॻे ताईं मुलतवी। जज इमरान खान के नए वकील शेर अफजल मरवत के वकालतनामो जमा कराइण की हिदायत करे छॾी। वकील तरफां 1 हफ़्ते की मोहलत तलब। जज रिमार्क्स ॾींदे चयो त इमरान खान की तलबी लाइ ॿुधणी थी रही आहे। कानून सभिनी लाइ बराबर हूंदो। जेकॾहिं अहिड़ी सूरतहाल रही तो को फ़ैसिलो कयो वेंदो। बचाव वारे वफाकी वज़ीर ख़ारजा आसिफ चयो आहे त अदालती हुकूमत इमरान खान के हर सूरत में गिरफ़्तार करण घुर्जे। हुकूमत सबुर ऐं बर्दाश्त खां कम वठी रही आहे। कुछ ॾींहनि खां ड्रामो कयो पियो वञे। क़ौमी ऐं सूबाई असम्बलियुनि जी चूंड गॾु कराइण में का बि मजबूरी नाहे। इमरान खान इस्टेब्लिशमेंट जी हिमायत खां सवाइ कॾहिं बि सियासत न कई आहे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन खे सियासत में रहण लाइ वेंटिलेटर घुर्जे। पुलिस के ॾिसी ॿिर में लिकी वेंदड़ कूओ इलेक्शन रैली कढण लाइ ठीकु आहे। ही अदलिया बचायो न, अदलिया खां बचायो तहरीक आहे। परडेही एजेंट तोशाखाना चोर ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी थियण ते बि पेश न थियो। जवाबदार ऐं लीगल टीम गुम। अदालत में हिकु भेरो ॿीहर इंतज़ार। मरियम औरंगज़ेब सभु जवाबदार इमरान खान वारो रवैयो इख्तियार कनि त अदालतूं बंदि थी वेंदियूं। तहरीक इंसाफ़ चेयरमैन हर पेशी ते वकील तब्दील करे थो। मोहसिन रांझा जमहूरियत के कमज़ोर करण जे अमल में इमरान खान बुनियादी रांदीगर आहे। पार्लियामेंट के जेके ज़ंजीर पाराया विया आहिनि, हिकु जालसाज़ के हीरो बणाए हाणे चूंडुनि जूं ॻाल्हियूं कई पई वञनि। साद रफ़ी सिंध हाई कोर्ट तरफां 16 मार्च ते थींदड़ नंढी चूंड जो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो। अदालत तरफां आज़ाद उम्मीदवार केस मंसूर शेख जी धुर बणजण वारी दरख़्वास्त ते नोटिस जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त दुनिया मुआशी चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रही आहे। ग़ुर्बत, खुराक जी खोट ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे मसइलनि खे साइंस ज़रिए मुंहुं ॾेई सघिजे थो। आलमी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ ॿियनि मुल्कनि सां भाईवारी क़ाइमु करणी पवंदी। साइंसी ऐं टेक्नोलॉजी जे कारोबार में तहक़ीक़ी इदारा अहम किरदार अदा कंदा आहिनि। हुकूमत IMF जो वधीक हिकु शर्त पूरो करे छॾियो। काबीना लग्ज़री आइटम्स ते 25% सेल्स टैक्स जी मंज़ूरी ॾेई छॾी। लग्ज़री आइटम्स ते सेल्स टैक्स में इज़ाफ़े सां FBR खे 6 महीननि दौरान 15 अरब रुपयनि जो फ़ाइदो थींदो। पाक अमरीका दहशतगर्दी के ख़ात्मे बाबत ॻाल्हियुनि लाइ जारी परडेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्दी जे गॾियल ख़तरे खे मुंहुं ॾियण जी हिकमत अमली बाबति ॻाल्हियूं जारी आहिनि। अमरीकी वफ़द जी अॻवानी क्रिस लैंडबर्ग करे रहियो आहे। डिजिटल आदमशुमारी ऐं करप्शन ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जो लॉन्ग मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा। सेखाट ऐं ॿियनि हंधनि ते लॉन्ग मार्च जी शानदार आजिया गुलनि जी वर्खा। अॻवाननि जो चवणु आहे त हुक्मराननि सिंधी क़ौम खे निधड़को करे छॾियो आहे। डिजिटल आदमशुमारी में सिंधियुनि जी ॻणप में हेरा फेरी कई पई वञे। दादू जी अदालत मेहड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी 8 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। SHO करीम चांडियो ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। उमेर रबाब चांडियो जो चवणु आहे त 5 साल केस खे थी विया आहिनि। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। मोहतारनि वाज़िब पैगाम ॾिनो आहे त हू अदालतुनि खां मतबरार नाहिनि। शिकारपुर में अगवा थियल 2 ॼणनि जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। जेल चोरनि जे वटि धरणो, टायरनि खे बाहि। वारसनि जो चवणु आहे त पुलिस 18 ॾींहं गुज़रण बावजूद अब्दुल रज़ाक शेख हिदायतुल्ला मेमन खे बाज़ियाब न कराए सघी आहे। हिकु मुग़वी अब्दुल रज़ाक शेख खे गोली लॻल हुअण सबबि हयाती ख़तरे में आहे। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी।
हिंदू बिरादरी तरफ़ां होलीअ जूं तक़रीबूं जारी। उमरकोट, संजर चांग, उस्मान शाहड़ी ऐं ॿियनि शहरनि में हिक ॿिए मथां रंगनि जी वर्खा, गीतनि ते रक़्स। कोयटा जे इलाइक़े सरकी कलान में घर अंदरि गैस लीक थियण सबबि धमाको, 6 ॼणा फोत, 4 ज़ख़्मी। फोतनि में 2 औरतूं ऐं 4 ॿारड़ा शामिल, इस्पताल मुंतक़िल। ऐं पाकिस्तान सुपर लीग में मुक़ाबलनि जो सिलसिलो जारी। अॼु 2 मैचूं खेॾियूं वेंदियूं। पेशावर ज़ल्मी जो लाहौर कलंदर्स ऐं इस्लामाबाद यूनाइटेड जो मुल्तान सुल्तान सां मुक़ाबलो थींदो।